काचे जे शहर डरकबाला में लगल ज़ोंग ऐं टेलीनार नेटवर्क कंपनी इंतजामिया सारिफ़ीन खे सहूलियतूं ॾियण में मुकमल नाकाम थी वई। ॿिन्ही टावरनि में फनी ख़राबियुनि, तेल जी अदम फ़राहमी, बिजली बंदि हुअण सबबि कलाकनि जा कलाक टावरनि मां सिग्नल ड्रॉप रहण सां इलाइक़े जा हज़ारे सारिफ़ीन मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिन्ही कंपनियुनि जे दादू ज़िले अमलदारनि खे मोबाइल सारिफ़ीन पारां मिलंदड़ शिकायतनि जो को बि अज़ालो थी न सघियो। टावरनि ते लॻल जनरेटरनि खे मिलंदड़ मावार हज़ारे लीटर तेल जी अदम मौजूदगी, बिजली न हुअण ऐं फनी ख़राबीअ जो सबबु ॾेई कंपनी अमलदार ऐं टावर मुलाज़िम सारिफ़ीन खे परेशानियुनि में मुब्तला कंदा रहिया। ॿिए तरफ़ सिग्नलनि जी रेंज बि घटि मुफ़ासिले ते हुअण करे मोबाइलनि तां हरर राब्तो कटिजी वञे थो, जेको मोबाइल सारिफ़ीन लाइ वॾे परेशानी जो सबबु बणिजियो वञे। कंपनियुनि जी अहिड़ी ज़्यादतीअ ते हिननि सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, सेशन जज दादू ऐं डीसी दादूअ खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौर ॿिन्ही कंपनियुनि जी रजिस्ट्रेशन रद्द करे सारिफ़ीन खे दरपेश मुश्किलातुनि मां आजो करायो वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, तोंग न्यूज़, डरकबाला, दादू।